ख़बर शामिल कयूं पिया चंबड़ खां। प्रेस क्लब चंबड़ ते ॻोठ हसन खान ठोड़ो टंडो केसर वासी जोड़े पारां प्यार जे परणे बैदि तहफ़ुज़ जी अपील। प्रेस क्लब चंबड़ ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीर बख्श वलद बचल खान टालपुर ऐं परवीन वलद मीर लियाकत टालपुर ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजा माइट असांखे जान सां मारण जूं धमकियूं ऐं कूड़नि क़िस्मनि में फासाइणु चाहिनि था। असां रज़ा ख़ुशीअ सां घरां 3 कपिड़नि में निकिरी कानून मुताबिक़ सिविल कोर्ट में निकाह कयो आहे। जोड़े पारां धमकियूं ॾींदड़नि जा नाला ॿुधाईंदे चयो त हर हिकु क़ाइम गुल महमद गुलामुल्ला मीर खान दिलावर वसीम रमीज़ असांखे क़तल करणु चाहिनि था। असां IG सिंध खे अपील था करियूं त असांजे जान खे ख़तरो आहे, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे रशीद अहमद अहमदानी, बे न्यूज़ चंबड़।